अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आमिर हैदर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो हाला न्यूज़ टीवी। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ऐं ताज़ी ख़बरुनि ते। शहदादपुर भरिसां मलदसी रोड ते वाक़िअ ॻोठ सुधीर बालादी में महरमुल हराम जे मुनासिबत सां मजलिस अज़ा ऐं नुआखानी जो प्रोग्राम अक़ीदत ऐं एहतराम सां मुंतक़िद कयो वियो। तक़रीब में अहले बैत सां मोहबत रखंदड़ वॾे अंग में अज़ादारनि शिरकत करे हज़रत इमाम हुसैन ऐं शहीद करबला खे भेटा पेश कई। मजलिस ऐं नुआखानी ॻोठ गुलाम हैदर बागराणी जे काफ़िले अंजुमन वफ़ाए गुलाम अब्बास वहदतुल मुस्लिमीन ज़िला सांगड़ जे चेयरमैन तहफ़्फ़ुज़ अज़ादारी सैयद ऐसाक अली शाह, वहदतुल मुस्लिमीन तहलका शहदादपुर जे नायब सदर खादिम हुसैन बागराणी, रईस शकील अहमद बागराणी समेत ॿियनि मोज़िनीन शिरकत कई। उन मौक़े ते नूह खान, अंजुमन वफ़ाए अब्बास, तस्वर अली बागराणी, सालार अब्दुल रशीद बागराणी, इमरान महेसर पंहिंजे ख़ुसूसी अंदाज़ में नूह खानी करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अज़ीम क़ुर्बानी करबला जे पैगाम खे उजागर कयो। मजलिस जे आख़िर में मुल्क जी सलामती, अमन, भाईचारे ऐं उम्मत मुस्लिमीन जी भलाई लाइ ख़ासि दुआ पिणु कई वई।